محمد وآله وصحبه أجمعين أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تأكلوا أموالكم بينكم بالباطل وتدلوا بها إلى الحكام لتأكلوا فريقا من أموال الناس بالإثم وأنتم تعلمون آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسوله النبي अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद तो फरमाए वला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल हिक ॿिए जो माल तव्हां बातिल तरीक़े सां न खाओ। कई तरीक़ा बातिल जा आहिनि, नाजाइज़ जा तरीक़ा आहिनि। धको ॾेई करे अटकल करे पंहिंजे माल खे खाइणु हराम। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात पर हिक ॿिए जो माल न खाओ। कंहिं बि तरीक़े सां उनजे माल खे खाइणु यानी पराए हक़ खे वसम करणु ऐं इहो बि हराम जे अंदरि आहे। वला तुदलू बिहा इलल हुकाम ऐं न ॾस ॾियो इन सां हाकिमनि खे, यानी चुगली वञी कंहिं वटि हणो ऐं फलाणे वटि माल हेतिरो कोन्हे, फलाणे वटि हेतिरा पैसा आहिनि, फलाणे खे हिन जॻह तां ही माल मिलियो आहे। लिताकुलू फरीक़म मिन अमवाल नास बिल इस्म, तव्हांजो हाकिम मां हिकिड़ो टोलो माण्हुनि जे माल खे गुनाहनि जे तरीक़े सां खाई वञे। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात जे इल्म में इहा शइ आहे त हाकिमनि जो इहो अमल को क़दीम अमल आहे, पुराणो अमल आहे। माण्हुनि जे माल खे खाइणु, वसब करणु, ख़ुदा ताला जी ज़ाती बाबरकात में जेको खाए थो पियो माल उन त हराम खाधो, पर जेको ॾस ॾिए थो वञे इहो बि इन गुनाह में शुमार आहे। असांजे मुल्क जो इहो रवाजु आहे, जेकॾहिं कंहिं माण्हू खे अल्लाह ताला कुझु नवाज़ींदो आहे त उहो को सही कोन सघंदो आहे। उहो चवंदा त हिनखे मां ज़वाल ॾियांसि, हीउ जेको आहे सो छो एतिरो मथे चढ़ी वियो आहे, छो हिनखे माल पियो आहे, पोइ पाण पुॼी न सघंदो आहे न, त पोइ वरी वञी दुनिया जे माण्हू हाकिमनि जो पासो वठंदो, पुलिस जो पासो वठंदो, वॾेरनि जो पासो वठंदो। इहो को दुनिया जो पुराणो दस्तूर आहे जो उनखे नुक़सानु पहुचाइण जे लाइ। जेकॾहिं को ॿाहिरों कमाए थो अचे, बैरून मुल्क मां मज़ूरी करे 5 रुपया कमाए पंहिंजे मुल्क में मोटियो त उहा बि तकलीफ़ अची पवंदी, फलाणो कमाए आयो आहे, हाणे इन जे माल खे असां कीअं ख़तमु कयूं ऐं कहिड़ी तरह सां उनखे इहो ज़वाल ॾियोसि। उहा अंतुम तालमून, अल्लाह ताला जी ज़ाती बाबर तव्हां ॼाणो था इहो ॼाणी वाणी कमु करे था। मथां जॾहिं बेख़बरी में थियो आहे, इतफ़ाक़ आहे या हादिसो आहे, न ॼाणी वाणी तव्हां जी जेका सो तबियत तव्हांजो नफ़्स जेको आहे हिनखे बर्दाश्त नथो करे। ऐं अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इहे माशरे वारी ज़िंदगी असांखे सेखारे थी त ॿिए पंहिंजे माल जो त ख़्यालु कयो, पर ॿियो जो बि ख़्यालु कयो ऐं उनखे कंहिं बि तरीक़े सां नुक़सानु माली न पहुचायो। भली अलाह हुनखे ॾिनो आहे, तूं बि रब जी बारगाह में दुआ घुर, तोखे बि अलाह जी ज़ाती बाबरकात अता कंदा। अॻिते अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद थो फरमाए यसअलूनक अनिल अहिल्लति, उहे तोखां सुवाल कनि था चंड जे मुतलिक़। मौज़ू तब्दील थींदा था वञनि, आयत आयत जे अंदरि नई नई ॻाल्हि, हीअं पोइ इहो सिलसिलो मुनक़ता थियण वारो न आहे, ॿियो हलंदो। जॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में कई साहिल ईंदा, के अकुली साहिल, के वरी इल्म सां तालुक़ु रखंदा, सवाल त हर शइ जो पैदा थी सघे। महबूब जी बारगाह जे अंदरि अची अर्ज़ु कयो, सुना बि चंड जेको आहे इहो घटिजे वधिजे छो, सिज जेको आहे हमेशह हिकु जहिड़ो आहे, जहिड़ो उभरे तहिड़ो लहे। चंड हिलत सॾिबो आहे, हिलाल इन मां वरितल आहे। हिलाल सॾिबो आहे पहिरियुनि तारीख़ुनि वारे चंड खे, यानी 1 तारीख़ 2 तारीख़ 3 तारीख़ 3 तारीख़ुनि ताईं इहो हिलाल हूंदो आहे, ईअं न। ऐं उनखां पोइ थींदो आहे कमर, पोइ वरी कमर थी पवंदो आहे, ऐं 14 जी राति जेको हूंदो आहे उहो वरी बदर थी पवंदो आहे। इहे 3 नाला यानी बदर बि, कमर बि ऐं हिलाल बि। हिलाल यानी पहिरियुनि तारीख़ुनि वारी चंड खे चइबो आहे। हाणे महबूब जी बारगाह जे अंदरि अची साईं भला सिज हिकु जहिड़ो आहे, उभरे थो लहे थो पियो, ईअं न घटिजे थो, भला चंड कीअं छो आहे? पहिरियों सन्हड़ो निकिरे थो पियो, पोइ आहिस्ते आहिस्ते वधंदो 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 14 तारीख़ ते वञी पूरी जोबन जवानी थी पहुचे, पोइ वरी घटिजणु शुरू थिए थो पियो, वरी आख़िरी तारीख़ुनि जे अंदरि साॻी सूरत थी वञे। इहो इन जे बारे में महबूब खां सुवाल कयूं। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमाए कुल हिय मवाक़ीतु लिन्नास वल हज, फरमाए इन्हनि खे त इहो माण्हुनि जे वक़्तनि जे वास्ते आहे, हज जे वास्ते।
हीअं न ॾींहं जो तालुक़ु सिज सां आहे, महीननि जो हफ़्तनि जो सालनि जो तालुक़ु वरी चंड सां। हीअं न जेकॾहिं महीनो न हूंदो त तव्हां हज जी कीअं तव्हांखे ख़बर पवंदी। महीने जो वजूद छा मां थो ठहे, चंड मां ठहे। चंड निकितो कहिड़ी तारीख़ थी, छो जो इस्लामी अहकामनि जो तक़रीबन तालुक़ु चंड सां। जेकॾहिं का औरत इज़त में वेठी आहे त चंड जे हिसाब सां, हज थींदो त चंड जे हिसाब सां, जे रोज़ा रखंदासीं त चंड जे हिसाब सां, वरी ईद कंदासीं त बि चंड जे हिसाब सां। यानी असांजो निज़ाम जेको आहे सो कमरी निज़ाम, कमरी निज़ाम। ऐं ॿियो जेको ही ईस्वी साल ॿुधाइनि था इहो वरी शमसी निज़ाम आहे, जेके चइबो आहे सिज सां तालुक़ु रखंदा आहिनि। सिज जे बुनियाद ते वञो जेकी ठहियलु आहे नक्शो, ऐं उन में पंहिंजे मुशाहिदनि सां, पंहिंजे तजुर्बनि सां उन शइ खे पंहिंजे अकुल में रखियो आहे। पर इस्लामी जेको कानून आहे त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जो जवाबु ॾिनो त कुल हीअ मवाक़ीतु लिन्नास वल हज, उहो हिनखे तूं फरमा त इहो चंड नंढड़ो वॾड़ो इन करे थो थिए जो तव्हांखे वक़्त थो ॿुधाए। पहिरियों हिन ओलह पासे खां सनड़ो हूंदो, हेॾां निकिरंदो ज़ाहिर थींदो, केरु नचंदो त 28 जी राति जो वञी चवंदो आहे या 1 तारीख़ वञे, या 1 आहे या 2 आहे या 3 आहे। उहो वरी जॾहिं मुकमिल चंड थींदो त उनखे केरु ईअं न चवंदो त 5 तारीख़ जो चंड आहे या अॻिले जो आहे, बल्कि 14 जो राति जो लॻे थो 13 आहे या 15 आहे। वरी हिन पासे ॾांहुं सनड़ो थी ज़ाहिर थिए ओभर ॾांहुं त छा चइबो, हाणे 5 तारीख़। यानी ख़ुदा ई निज़ाम आहे। हालांकि इहो चंड जेको आहे न इहो सिज जे साम्हूं आहे, सिज जो पोइ जेतिरो हिसो सिज जे अॻियां हूंदो वेंदो आहे ओतिरो हूंदो ज़ाहिर हिजाब में हलियो वञे न। यानी हाणे हिन पासे ॾांहुं जॾहिं 28 29 तारीख़ थींदी आहे न हिन पासे ॾांहुं इहो साॻियो ई चंड हूंदो आहे हिन पासे वारो। पोइ इहो पंहिंजो सफ़र हीअं कंदो वेंदो ओलह ॾे हलियो। पोइ जेकॾहिं सिज लहण खां अॻु में उहो पंहिंजी मंज़िल ते न पहुतो त 1 तारीख़ थी राति मथां अची वई न त उहो सनड़ो चंड ज़ाहिर हो। हिन पासे ॾांहुं जेको सुबुह जो ग़ाइब हो नज़र कोन पियो अचे, यानी 27 खां पोइ लिकी वेंदो आहे, पर हूंदो आहे। पोइ हिन तरफ़ ॾे हीअं ओलह ॾे वेंदो आहे। पोइ जेकॾहिं लही वियो, यानी सिज लहण खां अॻु में चंड लही वियो त ज़ाहिर न थींदो, पर जेकॾहिं सिज लही वियो चंड बीठो हूंदो त 1 तारीख़ थी। इहो निज़ाम ख़ुदा जो त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी महबूब जी बारगाह में आहे त सुहिणा चंड इहो छा शइ आहे। ऐं अलाह ताला हुनजो जवाबु फरमायो त चंड जे अंदरि वॾियूं हिकमतूं आहिनि। तव्हांजूं इज़तूं, तव्हांजा निकाह, तव्हांजो तलाक़ूं, तव्हांजे खीर पीअण जा ॾींहं, केतिरा साल खीर पीआरिजे, हमिल जा ॾींहं कीअं ख़बर पवंदो त हिनखे हमिल घणनि महीननि जो आहे। यानी ख़ुदा ताला इहो जेको कमरी निज़ाम रखियो आहे हिन चंड जे अंदरि ॿी का ॻाल्हि कोन्हे की। जो अहिड़ा माण्हू हुया चंड मां बि शगुफ़ कढंदा हुआ, हाणे सनड़ो आहे, हाणे हिन में हाणे हीअं थींदव, हाणे वॾो थियो आहे हाणे हीअं थींदव। पंहिंजा हिकिड़ा तख़मीना अंदाज़ा लॻाइण त भाउ शगुन हिनखे चइबो आहे। यानी हिकिड़ा ज़हनी तरह सां जेके मरीज़ हूंदा आहिनि न उहे उन मां हिकिड़ा इशारा अहिड़ा कढी माण्हुनि खे वहमनि में मुब्तला कंदा आहिनि। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाइनि न इहो मवाक़ीतु लिन्नास, इहो माण्हुनि जे वक़्तनि जे लाइ आहे। वलैसल बिर्रु बिअन तअतुल बुयूत मिन ज़ुहूरिहा वलाकिन्नल बिर्र मन इत्तक़ा। ऐं ॿियो हिकिड़ो जो अमल कहिड़ो हूंदो हो, जॾहिं हज जो एराम ॿधंदा हुआ न त घर जे दर खां निकिरंदा, वरी मोटंदा हुआ जॾहिं त दर खां अंदरि घर में दाख़िल कंदा, वरी पोयां भित टपी घर में रखंदा हुआ या पोयां भित भञी पोइ दाख़िल कंदा। इहो हुनजो पंहिंजो अमल हिकिड़ो ठहियलु हो। माण्हुनि जा ठाह बि त कोन ठहियल आहिनि, उहे थोरा न आहिनि। ऐं अलाह ताला उनजी बि हिन आयत मुबारक जे हिन हिसे में नफ़ी फरमाए थो पियो इहो माण्हुनि जा पंहिंजा ठहियल आहिनि। बाक़ी इस्लाम जो हुकुम कोन्हे को जो दर छॾे करे तूं पोयां भित भञी उन में खाट हणी पोइ तूं टपी। यानी हुनजो इहो पंहिंजे वॾनि खां वठी को वरसे में इहो अमल मिलियल इहो कंदा। तव्हां चवंदा इहो हज त हालांकि मुस्लमाननि खे फ़र्क़ु थियो, पर उन खां अॻु में बि मेले जी सूरत में मेलो लॻंदो हो। अरफात में वॾो मेलो लॻंदो हो ऐं वॾा वॾा सरदार क़ौमुनि जा नवाब हुते मेले ते ईंदा हुआ। पोइ इहो पंहिंजी पर में हिनखे हज सॾींदा हुआ। पोइ बैतुल्लाह जो तवाफ़ बि कनि, वरी अरफात में वञी मेलो कनि। उन जॻह ते ख़राफ़ात अमल हूंदा। इस्लाम अचण खां पोइ सभिनी खे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात रद्द फरमाए, इहे सभु बुरायूं ख़तमु थी वियूं। हाणे उन्हनि जो इहो अमल बाक़ी हुयो जेको कनि पिया त अलाह ताला उनजी रफ़ी फरमाए त लैसल बिर्रु बिअन तअतुल बुयूत मिन ज़ुहूरिहा। फरमाए त न आहे याने की जो अचो तव्हां पंहिंजे घरनि खे हुनजे पुठियुनि खां, वलाकिन्नल बिर्र मन इत्तक़ा। रब करीम इरशाद हूंदो पर नेकी हीअ आहे जेको शख़्स तक़वा अख़्तियार करे, मुत्तक़ी थे, परहेज़गार थे,
इनखे लेखे बाक़ी हथ जा ठाहे उनखे दीन बणाइणु ऐं उनखे शरीयत जो हिसो बणाइणु इहो बिल्कुलु ग़लति आहे। छो जो हर अमल जी परख कबी त दीन सां गॾु इस्लाम सां मिले थो या नथो मिले, क़ुर हदीस में आहे या न आहे, या माण्हुनि जो ठाह ठहियलु आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे रद्द फरमायो। फरमायो वातुल बुयूत मिन अबवाबिहा, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे घरनि खे तव्हां उनजे दरवाज़नि खां अचो। वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून, ऐं अलाह जी ज़ाते बाबरकात खां ॾिजो, ॿियो को वहम न कयो, तव्हां कामयाबु थी वेंदा। हथ जा जेके माण्हुनि जा ख़राफ़ात थियल आहिनि उन में वहम कंदा त भाई हीअ बंदा कयूं त नुक़सान थी पए, फलाणो बीमार थिए पियो आहे त बाबा हिन हे कमु कया था तीअं इहो बीमार थिए, इहे कमु करण सां बीमार कोन थींदो आहे। इहो हिकिड़ो वहमी हिन जा अंदेशा आहिनि, इहे हिकिड़ा गुमान आहिनि। ऐं इस्लाम असांखे हिन तमामु शयुनि खां आजो कयो आहे त पंहिंजी भलाई जो रुख बि माने जो अलाह जे तरफ़ ॾे हुजे, पर जे तकलीफ़ पहुचे त उहा बि अलाह जे तरफ़ो सम्झे ऐं उनखां माफ़ी वठे ऐं उनखां पनाह इहो असांखे दीन सेखारे। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।